जी हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं फैज़गंज वाह जी आरडी 48 वट जिथे 3 ॾींहं अॻु जेका फैज़गंज वाह खे 80 फुट घारो पियो हुयो, जेको अॼु 48 कलाकनि बाद जेका सो मशीन जे ज़रिए आपाशी अमलदारनि खे जेका सो वधण जो कमु शुरू कयो आहे। वाह जी मिटी, वाह जे कपरनि जी मिटी खणी जेका सो उते हुनखे ॿधो पियो वञे, जॾहिं त कपर बिल्कुलु 3 फुट कमज़ोर आहिनि ऐं उतां जो उतां ई मिटी खणी हिन खंड खे ॿधो पियो वञे, जंहिं सबबु जेके आबादगार आहिनि या जेके ज़मीनदार आहिनि उन्हनि इहो ख़दशो ज़ाहिर कयो आहे त जेको हीअ खंड आहे जेकी मिटी उतां उतां खई पई वञे ऐं कपर कमज़ोर आहिनि, उतां जो उतां मिटी खणी हिन बंद खे ॿधण मक़सदु त मुस्तक़बिल में वरी हितां ई साॻी जाइ तां खंड पवण जा ख़दशा मौजूदु रहंदा। जॾहिं त आपाशी अमलदारनि जो इहो चवणु आहे त वाह जा कपर सीसी लाइनिंग खां पोइ 2022 में जेकी सीसी लाइनिंग थी वाह जी पका थिया, उन खां पोइ जेके कपर आहिनि मुकमिल कमज़ोर आहिनि, ख़ासि तौर ते आरडी 48 आरडी 47 जा जेके कपर आहिनि उहे सिर्फ़ु 3 फुट आहिनि, जॾहिं त हिन वाह जी जेकी लेवल आहे उहा ज़मीनुनि खां 2 फुट मथे आहे ऐं वाह बिल्कुलु मथे वञण सबबु जेके कपर कमज़ोर आहिनि ऐं ख़ासि तौर ते कपरनि में जेकी वारी आहे या पन जी गंदगाह फुटल आहे जेके में उन सबबु जेका घारा पवण सेमा पवनि था या जेके जानवर आहिनि उहे उन्हनि जे करे सेमा पवनि था त पोइ खंड जेका मामूल बणियल आहिनि। 2022 खां हिन महिल ताईं हिननि ॿिन्ही आर्डरनि जे विच में हिन महिल ताईं 7 घारा पइजी चुका आहिनि। सिर्फ़ु उनजो वजह इहो आहे त कपर कमज़ोर आहिनि, जंहिं सबबु इहे घारा पवण मामूल बणियल आहे। इन जो हल इहो ई आहे त जेके वाह जा कपर आहिनि उन्हनि खे मज़बूत कयो वञे ऐं पकी मिटी हाणे ॿाहिरां हिननि कपरनि खे बहितर नमूने मज़बूत कयो वञे जीअं मुस्तक़बिल में जेको घारनि पवण जो सिलसिलो आहे ख़तमु थिए। जॾहिं त आपाशी अमलदार इहो पिणु चवणु आहे त पुछड़ीअ में पाणी जी खोट सबबु पुछड़ीअ में पाणी पहुचाइण जी कोशिशि कयूं था, पर वाहनि जा जेके कपर आहिनि उहे कमज़ोर हुजण सबबु पाणी जो दबाव बर्दाश्त नथा करे सघनि ऐं वाह फाटी पवनि था। जॾहिं त इहो ॿुधाईंदो हलां त हिन वाह खे घारे पवण सबबु 3 ॻोठ नियाज़ाबाद, अतुर फ़क़ीर ऐं आंदर ख़ासि किली ऐं 100 एकड़ ज़मीन पाणी हेठि अची वई, जंहिंजो अॼु घारे खे ॿधण जो 48 कलाकनि खां पोइ कमु जारी आहे क्रेन मशीन ज़रिए ऐं जेका सो क्रेन मशीन ज़रिए वाह जो कमु ॿधायो आहे, जेको थोरी देरि में वाह खंड जेका मुकमिल ॿधिजी वेंदो, उन खां पोइ ई जेको आहे हिन वाह में पाणी छोड़ कयो